जय झूलेलाल। मुंहिंजो नालो चांदनी मोतियानी आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजी मम्मी रोज़ मूंखे हिकु आखाणी ॿुधाईंदी आहे। मूंखे आखाणी ॿुधणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। अॼु मां तव्हां सभिनीनि खे हुननि मां हिकु आखाणी थी ॿुधायां। आखाणी जो नालो आहे सची कमाई। छा ॿुधो, सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। उहो गंगा जे घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झूपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। हू हमेशा कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो। आए वेखे खिली पियो खिखारींदो हो। हू पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटसि आयो। साधू पंहिंजी झोलीअ मां हिकु पथर कढी ॾिनाईंसि ऐं चयईंसि, ही पारस जो पथर आहे। लोह खे सोन में बदिलींदो आहे। तूं पाण वटि रख। त मोची चयईंसि, महाराज माफ़ कयो, मां महिनत सां कमाईंदो आहियां। मूंखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत न आहे। मां सादे खाधे ऐं सादी झूपड़ीअ में मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी प्रसन्न आहियां। जॾहिं साधू पथर वठण लाइ जोत बनायांसि त मोची खिली करे चयईंसि, मां साधू बाबा, तव्हां हीअ पथर खे अमीर माण्हू खे ॾियो, छो कि उहो धन हूंदे बि ग़रीब आहे। उन्हनि खे हमेशा पैसनि जी ज़रूरत हूंदी आहे। मां मिस्कीन मोची छा कंदसि ही पारस जो पथर। महिनत में मज़ो आहे। त साधू सम्झी वियो त मोची लालची कोन आहे। मोची पंहिंजे कम में लॻी वियो ऐं साधू हुतां हली वियो। इन आखाणी मां असांखे इहा सिख्या थी मिले, असांखे पोरियो करणु घुर्जे, कॾहिं बि लालची कोन करणु घुर्जे। जय झूलेलाल।